ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। SDPO घोटकी मुखीस अहमद हाशमी जी हिदायतुनि ते आदलपुर पुलिस कार्रवाई रूपोश जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ करे छॾियूं आहिनि। आदलपुर SHO सदरुद्दीन लक पारां पीर मुबारक शाह बगदादी स्टाफ तां ॿिनि रूपोश जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में सिकंदर अली ऐं मोहम्मद अज़हर लाखो शामिल आहिनि, जेके नवाब शाह जा रहवासी आहिनि। आदलपुर पुलिस मूजिब त गिरफ़्तार जवाबदार आदलपुर थाणे ते केस में घुर्बल हुआ, जिन खे गिरफ़्तार कयो वियो आहे। खेनि अदालत में पेश कयो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका अवां सां शेयर कंदा हलूं। SDPO घोटकी मुखीस अहमद हाशमी जी हिदायतुनि ते आदलपुर पुलिस कार्रवाई रूपोश जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ करे छॾियूं आहिनि। आदलपुर SHO सदरुद्दीन लक पारां पीर मुबारक शाह बगदादी स्टाफ खां ॿिनि रूपोश जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में सिकंदर अली ऐं मोहम्मद अज़हर लाखो शामिल आहिनि, जेके नवाब शाह जा रहवासी आहिनि। आदलपुर पुलिस मूजिब त गिरफ़्तार जवाबदार आदलपुर थाणे ते केस में घुर्बल हुआ, जिन खे गिरफ़्तार कयो वियो आहे। खेनि अदालत में पेश कयो वेंदो।